Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. सतावीह फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड दौरान बहादुरी जो नओं दास्तान लिखंदड़ एयरफोर्स के जवानन के सलाम। इस्लामाबाद एयर हेडक्वार्टर्स में ख़ुसूसी तकरीब दौरान फ्लाई पास्ट जो शानदार मुज़ाहिरो, परेड ऐं मिली नगमन सां बहादुर फौज के भेटा पेश। एयर चीफ मार्शल मुजाहिद अनवर खान तकरीब के खिताब दौरान चयो आहे त दुनिया ॾिठो त पाकिस्तान अमन लाइ भारतीय पायलट के संदसि मुल्क वापसि सुम्हारे छॾियो हो। ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड ज़रिए मुल्क जो भरपूर दिफ़ा कयो। पाक एयरफोर्स मुल्क के भरपूर दिफ़ा लाइ हर वक्त तैयार आहे। अमन की ख़्वाहिश के कमज़ोरी न समझो वञे, कंहिं भी अगराई जो भरपूर जवाब ॾिनो वेंदो। ब साल अॻु अॼोके ॾींहं ते असां हिक क़ौम जी हैसियत सां भारत के भरपूर जवाब ॾिनो हो। भारतीय फौज की अगराई खिलाफ भरपूर जवाबी कार्रवाई ते क़ौम ऐं हथियारबंद फौज के वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म जो ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड के 2 साल पूरा थियण ते जारी कयल बयान में इज़हार। वज़ीर आज़म इमरान खान कंट्रोल लाइन ते सीज़ फायर मुआहिदे जी बहाली जी आजियां कंदे चयो आहे त पाकिस्तान सदाई अमन लाइ कमु कंदो आहे। असां समूरा मसइला ॻाल्हियुनि ज़रिए हल करण जो अज़म रखूं था। भारतीय फौज जे गैर ज़िम्मेवाराणे कदम बावजूद पायलट के वापस करे असां ज़िम्मेवाराणो अमल इख्तियार कयो। हाणे वधीक अगभराई लाइ साज़गार माहौल जोड़ण जी ज़िम्मेवारी भारत ते आहे। पाक फौज जी बहादुरी मां तमाम घणो मुतासिर थी वियुसि। अमुन नाहे हूंदो त जंग थींदी आहे। असांखे ख़बर नाहे त कश्मीरियुनि सां छा थी रहियो आहे। कश्मीर मामले ते सुकून सां सोचणो पवंदो। पाक फौज 27 फरवरी 2019 ते ऑपरेशन स्विफ्ट रिटार्ड दौरान गिरफ़्तार थियल भारतीय पायलट अभिनंदन जो ख़ुसूसी बयान जारी करे छॾियो। भारतीय पायलट अभिनंदन चयो आहे त फिज़ा खां ॿिन्ही मुल्कनि में को बि फ़र्क़ु नज़र न आयो। पैराशूट मां किरण बाद ख़बर न हुई त पंहिंजे मुल्क में आहियां या पाकिस्तान में आहियां। ॿिन्ही मुल्कनि जा माण्हू हिक जहिड़ा नज़र अची रहिया हुआ। माण्हू मूंखे पकड़ण लाइ अॻिते वधिया त पाक फौज जे 2 जवाननि बचाए वरितो ऐं पंहिंजे यूनिट पठी विया, जिते फर्स्ट एड ॾियण बाद अस्पताल मुंतकिल कयो वियो ऐं उते मूंखां जांच थी। पाकिस्तान भारतीय पायलट के ख़ैर सगाली तौर आज़ाद करे छॾियो हो। PTI जा MNAs ऐं इत्तेहादी असां सां राब्ते में आहिनि। खेनि चयो अथऊं त तव्हां लाइ मौक़ो आहे त जमहूरियत जो साथ ॾियो या कठपुतली हुक्मराननि जो। सेनेट चूंडुनि में ख़बर पइजी वेंदी त उहे MNAs जमहूरियत सां गॾु आहिनि या कठपुतली हुकूमत सां। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कोहाट में जलसे के खिताब दौरान चयो आहे त 18वीं तरमीम ऐं NFC अवार्ड ख़त्म करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। धांधली ज़रिए आयल हुक्मराननि में मुल्क हलाइण जी सलाहियत ई न आहे। कठपुतली हुक्मराननि खे घर भेरो करण जो वक़्तु अची वियो आहे। म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़कानो में करोड़ों रुपए की करप्शन साबित थियण ते म्यूनिसिपल कमिश्नर ज़मीर हुसैन अबड़ो ऐं DC कंबर जावेद जागीरानी गिरफ़्तार। सखर जी एहतिसाब अदालत म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाड़कानो में 6 करोड़ 47 लख रुपए की घुबन वारे केस ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। DC कंबर, DC लाड़कानो ऐं म्यूनिसिपल कमिश्नर सूधो 11 जवाबदारनि खे करप्शन जो ॾोह साबित थियण ते सज़ा ॿुधाई वई। जवाबदारनि खे 7 साल क़ैद ऐं मजमूई तौर 6 करोड़ 45 लख 47 हज़ार रुपया ॾंड जी भी सज़ा। जवाबदारनि में एडमिनिस्ट्रेटर आसिफ आराई, एडमिनिस्ट्रेटर गुलाम मुस्तफ़ा हुलियो, एडमिनिस्ट्रेटर ज़मीर हुसैन, इंजीनियर कुर्बान अली अबड़ो, सब इंजीनियर इनायतुल्लाह अबड़ो,
ऐं मुलाज़िम ग़ुलाम अब्बास शेख शामिल। सदा मिलियल जवाबदारनि में 3 ठेकेदार ग़ुलाम कादिर भुट्टो, जहांगीर चन्नड़ ऐं ग़ुलाम कादिर बि शामिल। सिंध में अदालती हुकुमनि जे उबतड़ 122 कामोरा OPS ते मुक़रर। कामोरनि जी खोट जो जवाब ॾियण 825 कामोरनि खे डबल उहिदा ॾिना विया। तालीम, सिहत, वर्क्स, आबपाशी ऐं ज़राअत खातनि में OPS कामोरनि जी भरमार। टैक्स बुक बोर्ड जे चेयरमैन अहमद बख्श नारेजो खे सेक्रेटरी तालीम ऐं फॉरेस्ट सेक्रेटरी बदर जमील मेंदरो खे बेनज़ीर हाउसिंग सेल जी वाधू चार्ज मिलियल। सखर जे कमिश्नर शफ़ीक महेसर खे लाड़कानो जी कमिश्नरी बि मिलियल। माज़ूरनि वारे खाते जे सेक्रेटरी परवेज़ सीहड़ ते इंसानी हक़नि जे सेक्रेटरी वारे उहिदे जी नवाज़िश। MD सेपरा रियाज़ सूमरो खे बहाली खाते जे सेक्रेटरी ऐं कोऑपरेटिव सेक्रेटरी अख्तर भुरगड़ीअ खे मादनी वसीलनि जी वाधू चार्ज बि मिलियल। औरतुनि जे भलाईअ वारे सेक्रेटरी अंजुम इक़बाल जुमानी कच्ची आबादी जे DG वारो उहिदो बि ॾिनो वियो। सोलर प्रोजेक्ट जे PD शाहज़मान खोड़ो खे गोरख अथॉरिटीअ जे DG वारी ज़िम्मेवारी बि मिलियल। 220 कामोरा लुक आफ्टर चार्जिस ते 37 खातनि जो वहिंवार हलाइण लॻा। सिंध पुलिस ऐं FIA में रोटेशन पॉलिसीअ तहत ऑफिसर्स जी बदिलियुनि ऐं मुक़ररियुनि जो नोटिफिकेशन जारी। FIA सिंध जे डायरेक्टर मुनीर शेख जूं ख़िदमतूं पंजाब हुकूमत हवाले। DIG सखर फिदा हुसैन मस्तोई जूं ख़िदमतूं मोटरवेज़ पुलिस ऐं DIG ट्रैफ़िक इक़बाल दारा जूं ख़िदमतूं पंजाब सरकार हवाले। DIG स्पेशल ब्रांच इरफान बलोच ऐं DIG TNT कमर ज़मान बि रोटेशन पॉलिसी तहत बदिली। सखर में CTD सां मुबैना मुक़ाबले में 2 दहशतगर्द मारिजी विया। CTD इख़्तियारियुनि जो चवणु आहे त सखर में कार्रवाई दौरान दहशतगर्दनि सां मुबैना मुक़ाबलो थियो, जंहिंमें 2 दहशतगर्दनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो। 2 दहशतगर्दनि इस्पताल में इलाज दौरान दम ॾेई छॾियो। मारिजी वियल दहशतगर्दनि में विलायत ऐं शाह महमूद शामिल। रिपड़ी में मदरसे जे तामीराती कम दौरान भित ढाइण दौरान 2 नौजवान दबिजी फौत। तागड़ो वासी अज़ीज़ुल्लाह पंवर ऐं फज़लुल्लाह उजण जा लाश मलबे मां कढी इस्पताल मुंतक़िल कया विया। पुलिस जो चवणु आहे त मदरसे जी पुराणी भित ढाइण दौरान वाक़ियो पेश आयो। तंगवाणी में बिंदुरनि में झेड़े तां इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। गोला बिरादरी जी बिंदुरनि में प्लॉट जी मालिकीअ तां झेड़े दौरान हिक ॿिए ते लठियुनि ऐं सिरोटनि जो वसकारो। झेड़े में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया।